सिंध जेका गैस, कोयलो, ग्रेनाइट पत्थर, ज़राइत, सामुंडी बंदरगाहनि तोड़े ॿियनि केतिरनि ई कुदरती वसीलनि सां मालामाल हुजण बावजूदि इलाइक़े वासी सफ़ाई सुथराई न हुअणु, दूंहें, दज़, विटामिन जी कमी, खाद खुराक मुकमिल न हुजण तोड़े खाइण पीअण वारियूं शयूं मार्केट में गैर मयारी मिलण करे हेपेटाइटिस, टीबी, कैंसर, मादे, चमड़ी, अखियुनि जी बीमारियुनि समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़जी रहिया आहिनि। सरकारी शफ़ाघरनि में शफ़ा न मिलण करे मिसकीन, गरीब ऐं बेपोच मारोड़ा खांगी ऐं महांगी अस्पतालनि में इलाज कराइण खां बि लाचार हुअण करे ख़ैराती ऐं मुफ़्त कैंपनि जो रुख़ कनि था। अहिड़ी तरह जॾहिं फैज़गंज शहर करूंडी में डॉक्टर नज़र राजपर पारां जदीद मशीनरी ज़रिए अखियुनि जे इलाज लाइ 3 रोज़ा मुफ़्त कैंप क़ाइमु कई वई त पहिरें ॾींहुं 1000 खां वधीक अखियुनि जे मरीज़नि चकास कराई, जिते हिकु ॾींहुं अंदरि ई 100 मरीज़नि जी अखियुनि जी हालत ख़राब हुजण करे खेनि ऑपरेशन लाइ दाख़िल कयो वियो। जन मां हिकु ॾींहुं अंदरि 30 ॼणनि जो ऑपरेशन कयो वियो, जॾहिं त ॿियनि 100 मरीज़नि खे लाॻापियल दवाऊं ऐं चश्मा मुफ़्त ॾिना विया। डॉक्टर नज़र हुसैन राजपर जे तावन सां हिते करूंडीअ में असां अॼु कैंप शुरू कई आहे अखियुनि जी, जंहिंमें तक़रीबन 100 खां मथे मरीज़ अॼु दाख़िल थी चुका आहिनि ऐं असां 25 ऑपरेशन मां कयां पिया थो हिन महिल ऐं तक़रीबन 1000 मरीज़ असां ॾिसी चुका आहियूं हिते OPD में। उन में मोते जा आहिनि, चश्मा, वेझी नज़र जो, परे नज़र जो, या ॿियो अंब चवंदा आहियूं सिंधीअ में, इहे आम हिते बीमारियूं आहिनि जो हिकिड़ो सबबु आहे। ॿिया तव्हां ॾिसो था त ॿाहिरि जो इलाइक़ो आहे, हिते मिटी डस्ट तमामु घणी आहे, त इन करे कंजक्टिवा जूं बीमारियूं बि इलाही आहिनि। कंजक्टिवाइटिस आहे, केराटाइटिस आहे ऐं ड्राई आइज़ आहिनि, तमामु घणी हिते बीमारियूं ऐं ॿाहिरि इलाइक़ो का सहूलियत बि कान्हे हिते। थियो का तकलीफ़ कान आई आहे, पैसो ॾोकड़ असांखां कोन वरितो अथनि, असांखे ईअं ऑपरेशन थिया आहिनि। बीमारियूं छो थियूं वधनि त छा थो लॻे? पोइ इहो गटर ऐं इहे किननि ते था वधनि, छा ते था वधनि, किन लॻा पिया आहिनि, न का सहूलियत, धूड़ मिटी आहे, का सहूलियत न आहे। कहिड़ी सहूलियत आहे असांखे सरकार करे ॾिनी आहे? डॉक्टरनि तोड़े वस वारनि पारां इलाज लाइ मुफ़्त कैंपियूं हणणु सुठो सोण आहे, पर ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त मुख़्तलिफ़ वसीलनि सां मालामाल सिंध वासियुनि खे बीमारियुनि में मुब्तला कराइण बदिरां खेनि मुकमिल ग़िज़ा ॾियणु, इलाइक़नि में सफ़ाई सुथराई जे निज़ाम खे बहितर करणु, सिंध फूड अथॉरिटी एनवायरनमेंट प्रोटेक्शन खातनि खे फंक्शनल करणु समेत सरकारी अस्पतालनि में समूरी बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि जीअं आवाम जी ज़िंदगी सुठी गुज़री सघे। सदाकत मेमण, KTN न्यूज़, फैज़गंज।